चांदनी जीअं स्कूल मां आई उदास लगी पई छा थियो पुट? अरे कुछ ना मम्मी, स्कूल में डांस कंपटीशन आया है, बस उन्हीं बारे में पई सोचा। अरे डांस में तो तू होशियार ही है, हमेशा पार्टिसिपेट कंदी आई। पर हिन बार असांखे पंहिंजी ॿोलीअ में डांस करणो आहे ऐं मूंखे सिर्फ हिंदी ऐं इंग्लिश गाननि ते ईंदो आहे। त इन में घबराइण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सिंधी में त घणई गाना आहिनि, हेॾा सुठा सुठा ऑप्शन आहिनि, तू कहिड़ो बि चूज़ करे सघी थी। पर मूंखे सेखारींदो केरु? अरे तुंहिंजी मां वेठी आहे न, कुछ भी डांस कंदासीं। असांजो सिंधी डांस ॾाढो ई सवलो ऐं सुरीलो आहे, उनजो म्यूज़िक ॾाढो सुठो आहे। त हल मां तोखे सिंधी डांस सेखारींदमि ऐं ॾिसजां तू पहिरियों नंबर ईंदीअ। ठीकु आहे मम्मा। जेको खटी आयो ख़ैर सां ओ जमालो, जंहिंजी सिंध समूरी सूहा ओ जमालो, ओ जंहिंजो रोज़ो लाल लतीफ़ जो ओ जमालो, ओ हीअ सिंधड़ी सुहिणे लाल जी ओ जमालो, ओ जमालो जानी जमालो, ओ जमालो जानी जमालो, जेको खटी आयो ख़ैर सां ओ जमालो, जंहिंजी सिंध समूरी सूहा